अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे अवामी मसला ऐं अवां ॾिसी रहिया आहियो SDN न्यूज़। मां आहियां अवां जो होस्ट रोशन अली मलिक। जीअं त नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम अवामी मसला में का न का अहम इशू हूंदो आहे, उन ते ॻाल्हि ऐं ॿोल कंदासीं। इन अहम जेको अॼु इशू आहे उहा तालीम आहे। तालीम ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सां मूंसां गॾु आहे सीनियर सहाफ़ी नवाब अली मीरानी। सर, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सर, जेको असां अहम इशू आहे असां वटि जेको प्राइमरी तालीम आहे उहा जेको असां काथे उस्ताद घटि आहिनि, काथे ॿार ज़्यादा आहिनि, काथे स्कूल में जेको आहे छोकिरा ज़्यादा आहिनि, उस्ताद न आहिनि, काथे जेको आहे अमारत न आहे, ॿार पट ते तालीम पढ़ाइनि था पिया। उन वारे मां छा चवंदो जेको आहे जेको असांजो बुनियादी तालीम आहे प्राइमरी में उहा जेको आहे सहूलियतनि खां महरूम आहे, तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी रोशन साहब, पंहिंजे स्टूडियो में घुरायो ऐं मां ॾिनो। ज़बरदस्त इशू आंदो आहे तालीम जो। प्राइमरी स्कूलनि में जेको आहे खोट जेको आहे बुनियादी सहूलियतनि जी खोट आहे, उहा हक़ीक़त हिकिड़ी असां पाण विज़िट कया आहिनि। जेको हिन जदीद दौर में जेको असांजे सिंध ऐं पाकिस्तान में वरी उरूज ते तब्दीली अचे पई ऐं तालीम जो शोर ऐं ज़ोर वधीक थिए पियो। अॼुकल्ह नौजवान तक़रीबन असांजा मेरिट ते वॾी वॾी पोस्टुनि ते जेके पहुता आहिनि उहे प्राइमरी तालीम खे पहुता आहिनि। बिल्कुलु हक़ीक़त आहे त प्राइमरी स्कूल में जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, ख़ासि करे फर्नीचर कोन्हे, किथे बिजली कोन्हे, किथे इमारतूं कोन्हनि, ऐं किथे तमामु 300-400 ॿार आहिनि त उते पढ़ाइण लाइ उस्ताद ओतिरा कोन्हनि। जो उस्ताद आहिनि त उन स्कूल में 4 दीवारियूं कोन्हनि। जो 4 दीवारियूं आहिनि उन जी बिल्डिंगूं जेको ज़बूर हाल जो शिकार आहिनि। इहा हक़ीक़त आहे हिकिड़ी। इहा ज़रूरत आहे असांजे सिंध हुकूमत खे, तालीम जे वज़ीर खे, जो इन बुनियादी स्कूलनि में जेके ॿारनि खे तालीम पढ़ाई वञे पई उनखे फर्नीचर सुठो ॾिनो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे सुठा सुठा किताब मुहैया कया वञनि। असां जेको इहो प्राइमरी आहे, असांजो प्राइमरी स्कूल आहे, जेको आहे जेको असांजो बुनियादु आहे, उनमें जेको आहे न उस्ताद खे अहमियत ॾिनो थो वञे, न प्राइमरी जे शागिर्द खे अहमियत ॾिनो थो वञे, न वरी स्कूल खे अहमियत ॾिनो थो वञे। काथे पट ते, काथे ॿारड़ी ते, काथे छपरी ते असां ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते त इहे फुटेज ईंदा आहिनि। उन ते सरकार जी का नज़र न आहे। इन जो वजह छा आहे? इहा हक़ीक़त आहे त बिल्कुलु तालीम जे वज़ीर जी, सिंध हुकूमत जी या मक़सद लेवल ते तालीम ते घटि ज़हन ॾिनो पियो वञे। तालीम हिकु उहो ज़ेवर आहे जंहिं मुल्क में तालीम जो शौक़ हूंदो उहो मुल्क तरक़ी कंदो। इन जे लाइ बुनियादी जेकी तालीम आहे उहा प्राइमरी आहे। प्राइमरी तालीमनि में बिल्कुलु तमामु हुकूमत खे ज़हन में खपे त प्राइमरी स्कूलनि में जेको बुनियादी सहूलियतूं, फर्नीचर, बिजली ऐं ॿारनि जा बाथरूम, ख़ासि करे बाथरूम कोन्हनि ॿारनि लाइ, उहे वीचारा परेशान थियनि था त बाथरूम लाइ काॾे वञनि। अहिड़े जेको आहे बाथरूम कोन्हनि, किथे किथे 4 दीवारियूं कोन्हनि, किथे किथे जेको आहे उस्ताद घटि आहिनि, किथे किथे इमारतूं कोन्हनि। असां ॿुधाए सघंदा आहियूं त इहा हक़ीक़त आहे त असांजे मुल्क खे तालीम ते ज़ोर ऐं शोर ॾियणु खपे, उते ध्यानु ॾियणु खपे, पंहिंजी तवजो ॾियणु खपे त उनमें जेको आहे त ॿार शुरूआती तालीम में जो सुठी सहूलियतूं स्कूल में मौजूदु हूंदियूं त ॿार सुठी तालीम पढ़ाए सघंदो। जिते फर्नीचर न हूंदो, ॿारनि में तक़रीबन स्कूल में फर्नीचर कोन्हे, ॿार जेको आहे ॿारनि में शौक़ु पैदा थियो आहे तालीम जो, पर उते फर्नीचर कोन्हे, ॿार पट ते जेको आहे त वेही करे तालीम पिया रहिया आहिनि। ज़्यादा ॾिठो वञे हिन महांगाई जे दौर में जेको आहे ज़्यादा सां ज़्यादा जेको प्रेशर थिए थो पियो उहो जेको आहे ग़रीब ॿार जे लाइ थिए थो पियो त ग़रीब ॿार जेको आहे प्राइमरी जी तालीम में उते का सहूलियत बि न आहे ऐं हू पंहिंजे ॿार खे प्राइवेट ॾांहुं बि नथा मोकिले सघनि। उन वक़्तु परेशान आहिनि। उन्हनि जे लाइ वधि में वधि इहा शइ मसइलो थिए थो पियो। त इन जे लाइ छा थियो, जो ग़रीब ॿार उहो प्राइमरी में उनखे का बि सहूलियत न आहे। वधि में वधि उते जेको तालीम पढ़ाए थो उहो आहे ग़रीब जी ॿार। अमीर जे ॿार को बि प्राइवेट स्कूल में तालीम पढ़ाइनि था पिया। पंहिंजे इलाइक़े में ज़्यादातर प्राइवेट स्कूल मौजूदु आहिनि। इहा प्राइवेट स्कूल मौजूदु आहिनि। इहे अमीरनि जे ॿारनि जे लाइ आहिनि। ग़रीब पंहिंजी खाइण पीअण खां बि लाचार आहे त उहे ॿारनि खे पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम काथो ॾियाराए। इन जे लाइ ग़रीब जेके ॿार आहिनि वीचारा प्राइमरी स्कूलनि में पंहिंजे ॻोठ जेके वेझो स्कूल आहिनि उते पिया तालीम पढ़ाइनि। इन जे लाइ हुकूमत खे घुर्जे वधि में वधि पावड़ खपनि त स्कूलनि गवर्नमेंट जे स्कूलनि खे प्राइमरी स्कूलनि ते तवजो ॾियनि ऐं उते जेको आहे त इहो ॿारनि ज़हन ॾियनि और उस्ताद बि ॾियनि। जेकी बि खोट आहे उस्ताद पाण विज़िट करे तालीम जे वज़ीर ऐं जेके ज़िले लेवल ते ऑफिसर आहिनि, TO आहे, DO आहे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहिनि, तालुका ऑफिसर आहिनि, जो सुपरवाइज़र आहिनि, उहे पाण विज़िट कनि स्कूल जो
तो उसमें कहिड़ी कहिड़ी खोट आहे असां पुछा कर वता और छा आहे फर्नीचर न आहे त फर्नीचर वठी ॾियनि जे किताब में तो किताब ॾियनि जे उनखे चौ दीवार में चौ दीवार ॾियनि जे उनखे बिल्डिंग ज़बूर हालत जो शिकार आहे तो बिल्डिंग ॾियनि छो जो किथे एतिरा ई वाक़िया रिपोर्ट थी चुका आहिनि त बिल्डिंग ज़बूर हालत हूंदी आहे उन चापुड़ किरी पवंदा आहिनि ॿार केतिरा ज़ख़्मी थिया आहिनि इन जे लाइ असांजी हुकूमत खे अपील आहे त इहो तवजो आहे तालीम ते बुनियादी स्कूलनि ते जेके प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि में जेको आहे त चौ दीवारूं फर्नीचर बिजली बाथरूम किताब इहे वग़ैरह वग़ैरह सभु कुझु सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त ॿार जेके आहिनि बुनियादी सहूलियतुनि में पहिरियां खां वठी 5 ते सुठे नमूने तालीम कराए सघनि ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघनि। जवाब अली मीरानी जेको आहे असांजे जेको स्कूल में ज्यादा काथे काथे ज्यादा ॿार हूंदा आहिनि उते उस्ताद न आहिनि ऐं काथे वरी जेको आहे सो ॾिठो वञे त काथे काथे जेको आहे का बि अहिड़ी सहूलियत न आहे जेकी सरकार जी तरफ़ां मिलियल हुजे प्राइमरी में जिते ॿार ग़रीब जा ॿार सुठे नमूने सां तालीम हासिल करे सघनि या अहिड़ी तरह सां हुनखे सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में सरकार जी तरफ़ां जेको हिन वक़्तु ग़रीब ॿार खे मिले थो पियो उहा आहे फ्री किताब मिले थो पियो तव्हां खां इन खां अलावा ॿी का शइ सरकार खे प्राइमरी तालीम मां मिले थो पियो। बिल्कुलु सही चयो पिया तव्हां इहा हक़ीक़त आहे त सरकार तरफ़ां जेको आहे त उनखे किताब ॾियणु ॾींदा इहा हक़ीक़त आहे किताब न ॾींदा पर असांजी हुकूमत खे इहो ॿुधाईंदा आहियूं त हुकूमत खे जेको आहे त किताब ऐं ड्रेस यूनिफॉर्म ऐं जेको ॿियूं बि ज़रूरतूं आहिनि शागिर्दनि जूं असां अॻु में ॿुधाया जो तालीम वज़ीर या सिंध हुकूमत जो ऐलान कयो हो त स्कूलनि में जेको तालीम जो किताब ॾिना वेंदा ड्रेसूं खाधे पीतो उनखे बि ख़तमु करे अॻे त खीर बिस्कुट सिस्टम ते हलंदो रहंदो हुयो उहा बि इंधन बंदि करे छॾियो उहो जेको खीर या ॿियो ॾींदो उहो बि कारो फंड ईंदो हुयो का एनजीओ ईंदी हुई जेको ॿारनि खे बिस्किट ऐं खीर या दॿा ॾींदा हुया ॿार ऐं हक़ीक़त आहे इहा उन सां ॾिठो थिए ॿारनि जो तालीम जेको आहे त रोश वधियो रिश्वत ॿार तमामु बिस्किट ॾींदा ऐं खीर ॾींदा ॿार तमामु घणा स्कूल त शुरू थी विया और जीअं स्कूल ईंदा हुआ ऐं ॿार तालीम में आदत पवंदी हुई स्कूल में वञण जी ऐं उहे ॿार तालीम पिणु शुरू थी विया। अॼुकल्ह त ग़रीब जा ॿार अहिड़नि स्कूलनि खे ॾिसी करे ख़ौफ़ पैदा कनि था पिया परेशानी महसूसु कनि था त मथां चापुड़ करे उहो प्रेशर हूंदो आहे उहो ॿार तालीम कीअं हासिलु कंदो तव्हां छा चवंदो को सहूलियत बि न आहे हुते कोर्ट आहे हर शइ जो उते ॿार कीअं तालीम हासिलु कंदो इहा हक़ीक़त आहे हर शइ जो कोर्ट आहे हेठि वेही करे उहो कीअं तालीम महसूसु कंदो जिते साफ़ सुथरो हूंदो ॿार खे दिलचस्पी कंदो खाधो बि का माशे खाइणो पवंदो आहे या का शइ सिखणो पवंदो आहे त सुठी जाइ ते हूंदो आहे असां वटि या त का वण जे हेठां तालीम हासिलु कयो थो वञे या छपरी जे हेठां तालीम हासिलु कयो थो वञे इन जे लाइ इहा हक़ीक़त आहे रसूल साहिब इहा हक़ीक़त आहे त बिल्कुलु ॿारनि में स्कूल जेके आहिनि भूत बंगला थी विया आहिनि पुराणा स्कूल क़दीम स्कूल आहिनि हज़ारे साल पुराणा स्कूल आहिनि उन्हनि खे रिपेयर जी ज़रूरत आहे उनखे बिल्डिंग जी ज़रूरत आहे उन बिल्डिंग में चो दीवार में रंग करणु हिकिड़ी एसएमसी फंड ईंदो आहे स्कूल जे लाइ हर महीने ईंदो आहे या साल ईंदो आहे 6 ईंदो आहे उन फंड में उहो फंड बि वॾेरा खाईंदा वञनि काथे काथे सही काथे काथे वॾेरा या फंड जेको स्कूल से जेको चङो मसो हूंदो आहे उनखे चेयरमैन चयो वेंदो आहे उनमें हेड मास्टर हूंदो आहे उहे पाण में जॉइंट अकाउंट हूंदो आहे जंहिं अकाउंट में फंड ईंदो आहे उहो फंड 52,000 या 25,000 या 30,000 लॻभॻि हूंदो आहे उहो स्कूल जो मरमत रहंदो आहे पर उहो असां ॾिसण में नथो पियो अचे किथे न उहो फंड जेको आहे त स्कूल में इस्तेमालु थिए पियो उहो बिल्कुलु खाइनि पिया ॻोठ जा माण्हू जा या अवसर मिली करे पर इहो जेको फंड स्कूल में ख़र्च कयो वञे तालीम में ख़र्च कयो वञे स्कूल में मरमत कयो वञे रंग करायो वञे स्कूलनि खे त स्कूल बाक़ाइदे तालीम पिराइण शुरू कंदा स्कूल 16 बजे कंदा सर्दीअ में त जेको आहे ॿारनि पाण सर्दी में महसूसु कयो वरी ईंदड़ जेको हाणे गर्मियूं आहिनि जेकॾहिं अहिड़ा स्कूल या वण या इहे छपरियूं हुया त इहे ॿार तालीम कीअं हासिलु कंदा बिल्कुलु स्कूलनि में किथे बि असांजो वण न पियो नज़र इहा हक़ीक़त आहे न काथे वण सुठा नज़र ईंदा स्कूल में वण हुजणु खपे वणकार हुजणु खपे स्कूल में पार्क हुजणु खपे स्कूल में छप हुजणु खपे स्कूल में थधे पाणी जूं टैंकियूं हुजणु खपनि जंहिंमें ॿार लाइ गर्मी सबबु अहिड़ियूं शयूं हुजनि जेके पीटी दौरान कराए वञनि ताकी ॿार में अचण जो शौक़ु हुजे तव्हां छा चवंदा उहे कहिड़ियूं शयूं हुजनि जंहिंखे ॿार खे मतिलबु शौक़ु थिए शौक़ु थिए असांजी प्राइमरी तालीम ख़तमु आहे सिंध जी तालीम वक़्तु ख़तमु थिए थो पियो पोइ न शौक़ु न छॾियो असां प्राइमरी खे अहमियत नथा ॾियूं सिर्फ़ु जेको आहे अमीर जो ॿार आहे
उहो ई तालीम पढ़ाए थो, उहा ई अॻियां वञे थो पियो, उहा ई डिग्री पैसनि खे हासिल करे अॻियां पुॼे थो। ग़रीब जो जेको तबिको आहे, ग़रीब तबिको आहे, उहो उते ई आहे, हारी तबिको उते ई आहे, उनखे तालीम पिरामिड तालीम उते जेके असां नज़र न आहे। बिल्कुलु इहो सिंध हुकूमत खे उपा वठो खपनि, तालीम जी ज़रूरत न आहे। उन में स्कूलनि में जेको आहे फर्नीचर सुठो ॾिनो वञे, बिजली ॾिनी वञे, मरमत करे वञे, उन खां बाद में वणकारी कराई वञे, उन खां बाद में सुठो नंढो पार्क हुजे, पीटीओ ते ॿारनि लाइ राति रोज़ लाइ प्रोग्राम शुरू वञे, क्रिकेट सेखारियो वञे, उनमें जेको आहे त नंढा नंढा सेमिनार कराया वञनि ऐं ॿारनि में जेको आहे दिलचस्पी को बि इनाम ट्रॉफी ॾिनी वञनि। हर हफ़्ते में सुठो इवेंट हुजे स्कूल में, नंढे ॿारनि खे जेको चाह थींदो स्कूल में अचण जो, उन ॿारनि खे ड्रेसूं ॾिनियूं, किताब ॾिना वञनि ऐं उन ॿारनि लाइ को न को फेस्टिवल करायो वञे। काथे काथे ॿुधण में अचे थो ग़रीब तबिके जो ॻोठाणनि जा तालीम 7 जे तादाद में ॿारनि जो तालीम खां महरूम थियनि था पिया, सहूलियतूं न हुजण जे करे, खोट हुजण जे करे महरूम थियनि था, या उन्हनि खे एतिरो बिना जेको प्राइवेट मां तालीम हासिल कनि, उन्हनि जे लाइ तव्हां उन ॿारनि जे लाइ कुझु मैसेज ॾेई सघंदा? असां इहो हुकूमत खे मैसेज ॾींदासीं त असीं इहो चाहियूं पिया त जंहिं मुल्क में तालीम घणी हूंदी आहे ऐं सुठी हूंदी आहे उहो मुल्क तरक़ी कंदो आहे। जंहिं मुल्क में तालीम न हुजे उहो मुल्क करप्शन में चढ़ी वेंदो, बुख ऐं बदहाली में चढ़ी वेंदो ऐं बदनज़ीमी में चढ़ी वेंदो। जंहिं मुल्क में तालीम ॾिनी वेंदी उहो शौर कंदो। इहे अॼु जा ॿार प्राइमरी स्कूल जा शागिर्द सुभाणे पढ़ी करे मुल्क जो नालो रोशन कंदा। असांजो इहो पैगाम आहे सॼी हुकूमत खे, पूरे पाकिस्तान खे, त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, जेतिरो थी सघे पंहिंजे मुल्क में तालीम ते ज़ोर ॾियो, पंहिंजा ॿार पंहिंजे ॿियनि स्कूल में रुजू कयो त स्कूल अचनि ऐं तालीम पिराइनि। प्राइमरी स्कूलनि जे उस्तादनि खे कुझु मैसेज ॾिजो या उन्हनि जे लाइ छा कयो वञे, उन्हनि खे मैसेज ॾिजो। उन्हनि खे मुंहिंजो मैसेज आहे, मुंहिंजो ख़ासि करे प्राइमरी उस्तादनि खे मैसेज इहो आहे जेके नौजवान नस्ल अॼुकल्ह जेको आहे त अची विया प्राइमरी स्कूलनि में, उन्हनि खे मैसेज आहे, ॾिसो पाकिस्तान जा फौजी 25-30 रुपए ते पाकिस्तान जो बॉर्डर संभालनि था, साल हल था कनि। तव्हांखे पंहिंजे घर में ई नौकरी मिली वञे थी, घर जे पासे में स्कूल आहे तव्हांजो, जिते तक 30,000, 40,000, 50,000, 50,000 पघार तक मिले थी। दोस्तो, पंहिंजे ॿारनि खे तालीम सां सुठे नमूने पढ़ायो, पंहिंजे औलाद सम्झी पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो। इहो मुंहिंजो मैसेज आहे ख़ासि करे नौजवान नस्ल खे जेके नवां उस्ताद भर्ती थिया आहिनि। त ॿारनि तव्हां पंहिंजी शागिर्द खे पंहिंजा बच्चा सम्झी, पंहिंजा औलाद सम्झी उनखे बहितरीन तालीम ॾियो त इहे सुबुह तव्हांजा शागिर्द मुल्क जा वज़ीर थी सघंदा, मुल्क जा वज़ीर थी सघंदा, मुल्क जा मिनिस्टर थी सघंदा, मुल्क जा पाणी थी सघंदा। वरी महिरबानी सर जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, इहो हुयो जेको असांजो अॼु जो प्रोग्राम तव्हां ॾिठो, जेको असां तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। ऐं तव्हांखे अगरि असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त लाइक शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट में पंहिंजो राय ज़रूरु ॾींदो। मूंखे ऐं मुंहिंजे पंहिंजे महिमान खे नवाब अली मीरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।